नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी है। इन वक्त कंडियारो मां ख़बर ॾींदड़ कंडियारो में ज़रई यूरिया बाण ब्लैक ते विकिरो थी रहियो आहे। वापारी आबादरनि खे ॿिन्ही हथनि सां फुरे रहिया आहिनि। 1750 रुपयनि वारी बोरी 2500 में विकिरो थी रही है। असिस्टेंट कमिश्नर कंडियारो अब्दुल गफूर दामरा मुख्तियारकार कंडियारो क़ौमी शाहराह ते कार्रवाई यूरिया बाण सां भरियल ट्रक हथ करे वरती है। उन सिलसिले में असिस्टेंट कमिश्नर अब्दुल गफूर दामरा जो चवणु आहे त बाण ब्लैक ते विकिरो थियण बाद दुकाननि ते छापा हणी ॾंड हया विया। पकड़ियल बाण वारे ट्रक जंहिं डीलर या दुकानदार जी हूंदी उन वटि वञी बाण रणासो में हलरायो वेंदो। होॾां आबादगारनि जो चवणु आहे त बाण ब्लैक ते विकिरो करे आबादगारनि कादिर बख्श जतोई वकार जतोई ॿियनि जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते आबादगारनि जो चवणु हो त ज़रई बाण ब्लैक ते विकिरो थी रहियो आहे, जंहिं करे आबादगार सख़्त परेशान आहिनि। ज़रई बाण बाअसर ज़मींदारनि खे ॾिनो पियो वञे। इंतज़ामिया अमलदार रुगो तमाशो ॾिसण में पूरी आहे। हिननि मुतालबो कयो त बाण ब्लैक ते विकिरो कंदड़ दुकानदारन के खिलाफ कदम खयो वने। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।